डोकरी खां रिपोर्ट कर रहियो आहे राजा हुसैन। पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध जो सदर निसार अहमद खोड़ो अॻूणे MPA डॉक्टर अब्दुल सत्तार राजभर जे रहायशगाह ते पहुतो। अॻूणे MPA GDA अॻवान डॉक्टर अब्दुल सत्तार राजभर पीपल्स पार्टी में शामिल। पीपल्स पार्टी सिंध जे सदर निसार खोड़ो जे हथ ते अब्दुल सत्तार राजभर पीपल्स पार्टी में बाज़ाब्ता तौर शामिल थियण जो ऐलान कयो। डॉक्टर अब्दुल सत्तार राजभर के पीपल्स पार्टी में वेलकम कयूं था ऐं पुराणो साथी आहे, गॾिजी कमु कंदासीं। निसार अहमद खोड़ो शहीदनि जी पार्टी में शामिल थियो आहियो। अॻे बि ख़िदमत कई आहे। हिन भेरे बि पीपल्स पार्टी वरी अक्सरियत सां खटींदी। NA 205 ऐं PS 33 ते पीपल्स पार्टी जो उम्मीदवार सैयद हसन शाह जी हिमायत जो ऐलान कयां थो ऐं बिलावल भुट्टो वज़ीर आज़म थींदो डॉक्टर सत्तार राजभर। तक़रीब में अॻूणो MNA सैयद अबरार शाह, मुराद अली शाह, मुमताज़ चांडियो ऐं ॿिया शरीक। पीपल्स पार्टी सिंध जो सदर निसार अहमद खोड़ो MPA डॉक्टर अब्दुल सत्तार राजभर जी रहायशगाह ते पहुतो। अॻूणो MPA GDA अॻवान डॉक्टर अब्दुल सत्तार राजभर पीपल्स पार्टी में शामिल। पीपल्स पार्टी सिंध जे सदर निसार अहमद खोड़ो जे हथ ते अब्दुल सत्तार राजभर पीपल्स पार्टी में बाज़ाब्ता तौर शामिल थियण जो ऐलान कयो। डॉक्टर अब्दुल सत्तार राजभर के पीपल्स पार्टी में वेलकम कयूं था ऐं पुराणो साथी आहे, गॾिजी कमु कंदासीं। निसार अहमद खोड़ो शहीदनि जी पार्टी में शामिल थियो आहियो। अॻे बि ख़िदमत कई आहे। हिन भेरे बि पीपल्स पार्टी वरी अक्सरियत सां खटींदी। NA 205 ऐं PS 33 ते पीपल्स पार्टी जो उम्मीदवार सैयद हसन शाह जी हिमायत जो ऐलान कयां थो ऐं बिलावल भुट्टो वज़ीर आज़म थींदो डॉक्टर सत्तार राजभर। तक़रीब में अॻूणो MNA सैयद अबरार शाह ऐं मुराद अली शाह, मुमताज़ चांडियो ऐं ॿिया शरीक।